जय झूलेलाल साथियों, इहा असां सभिनीनि खे ॼाण आहे त अॼु सिंधी भारत जे अलॻि अलॻि प्रांतनि में, विश्व जे अलॻि अलॻि देशनि में बिखरियल ऐं पखड़ियल आहियूं। पंहिंजी ज़मीन, पंहिंजो प्रांत न हुअण सबबि सिंधियुनि खे काफ़ी मुश्किलातुनि जो सामनो करणो पियो। पर वॾे में वॾो नुक़सानु जेको असांजी जातीअ सां थी रहियो आहे, उहो आहे त असांजी नई जनरेशन पंहिंजी भाषा ऐं संस्कृतीअ खां परे थींदी पई वञे। सिंधियुनि खे, ख़ासि करे नई जनरेशन खे, पंहिंजी भाषा ऐं संस्कृतीअ लाइ मन में प्यार ऐं इज़त पैदा थिए, अहिड़ियूं कोशिशूं थी रहियूं आहिनि, पर शायदि नाकाफ़ी आहिनि। साथियों, हर दफ़े इहो सुवाल असांजी जातीअ खे सताईंदो रहंदो आहे त असीं सिंधी, ख़ासि करे नई जनरेशन, पंहिंजी जातीअ सां न जुड़ी सघी आहे। उन जो ॾोह आख़िर कंहिंखे ॾिजे? पेरेंट्स खे या ॿारनि ऐं नौजवाननि खे? अॼु हिन प्रोग्राम में असां ॿिन्ही खां हिकु सुवाल पुछणु चाहींदासीं। सभिनि खां पहिरीं पेरेंट्स लाइ हिकु सुवाल आहे त जॾहिं तव्हां ॿारनि सां घर में इंग्लिश या हिंदीअ में ॻाल्हायो था ऐं पंहिंजी मातृभाषा सिंधीअ में नथा ॻाल्हायो, शायदि तव्हांखे लॻंदो हूंदो त ॿार उहो न पसंदि कंदा या न सम्झी सघंदा। असां पेरेंट्स खां पुछणु चाहींदासीं त छा हर दफ़े ॿार जी पसंदि नापसंदि जो ध्यानु रखणु ज़रूरी आहे? छा पंहिंजी जातीअ जे भविष्य लाइ तव्हां ॿारनि खे डिक्टेट नथा करे सघो त घर में हू पंहिंजी मातृभाषा में ॻाल्हाइनि? ऐं हाणे ॿारनि ऐं नौजवाननि खां बि हिकु सुवालु पुछणु चाहींदासीं। जॾहिं घर में पेरेंट्स तव्हां सां इंग्लिश या हिंदीअ में था ॻाल्हाइनि त तव्हांखे हुननि जो विरोध करण में केरु थो रोके? पर तव्हां ईअं नथा करियो, छो त पेरेंट्स वांगुरु तव्हां पंहिंजी जातीअ सां प्यार नथा करियो। साथियों, असां सभिनी जी सुञाणप पंहिंजी कम्युनिटी सां वास्तो रखे थी। कम्युनिटी असांजी स्ट्रेंथ आहे। Alone, we can do so little, but together we can do so much. So love your community, respect your community. अचो त पंहिंजी भाषा, पंहिंजी संस्कृति, पंहिंजी जातीअ खे प्यार करियो।